सिंध हुकूमत पनाहगीरनि खे सिंध में मुस्तकिल तौर आबाद करण वारनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त कश्मीरियुनि खे सिजावल में ज़मीन ॾियण वारनि ख़बरुनि में सदाकत न आहे। वफ़ाक़ जो रुगो हिकु ख़त आयो हो, उन खां वधीक कुझु बि नाहे। कराची में इलेक्शन कमीशन जे ऑफिस ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे वरी वज़ीर मुराद अली शाह वधीक चयो त वफ़ाक़ी सरकार वाइड़प जो शिकार थी वई आहे। आइन मूजिब इलेक्शन कराइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। हुन चयो त सेनेट चूंड आइन मूजिब सीक्रेट बैलेट ज़रिए थियणु घुर्जे। ओपन बैलेट इलेक्शन आइन जे ख़िलाफ़ आहे। मेंबर जी मर्ज़ी हूंदी आहे उहो कंहिंखे थो वोट ॾे। पार्लियामेंट्रियुनि ते पैसा वठण जा इल्ज़ाम ग़लति आहिनि। MQM जे हिकु मेंबर बि ग़लति इल्ज़ाम लॻाया। वॾे वज़ीर चयो त सेनेट इलेक्शन PP 11 फार्म जमा कराया, जेके सभई क़बूल थिया। फार्म जमा कराइण वक़्तु तारीख़ में वाध जी ख़बर पई। PP पंहिंजा सेनेटर चूंडाए वेंदी। मुराद अली शाह जो वधीक चवणु हो त वफ़ाक़ी सरकार कणिक स्मगल कराए बहरान पैदा कयो। सिंध मथां कणिक जे बहरान जो इल्ज़ाम लॻायो वियो। असां कणिक अक्टूबर में ई रिलीज़ कंदा आहियूं।